जी तो पुरानो जो दरगाह हो सो रहीमन नो कलोड़ो हो, उन रहीमन ने कलोड़े में जो दरिया के बंद ते हो, उते जने दरिया जो सैलाब आयो तो उन्हनि तुरबतुनि खे थोड़ो नुक़सान पहुतो। तो इन खां पोइ ख्वाब में इहा ॻाल्हि आई तो उन तुरबतुनि खे खणाए ऐं मौजूद जगह ते आणिजे। तो उन्हनि सिबतुल्लाह शाह अवल इहो कमु कयो, जंहिंजे करे उहो तजर वारो सजे थो। ऐं इन खां पोइ मुख़्तसर ॻाल्हि इहा आहे त पीराने पागारा में सिबतुल्लाह शाह अवल खे पग मिली त पागारो थियो, ऐं जेके झंडे वारा पीर आहिनि इन्हनि खे वरी झंडो नसीब थियो, त इन करे वरी उहे झंडे वारा थिया। अहिड़ी तरह सिबतुल्लाह शाह अवल जो जेको दौर आहे उन ते वरी नज़र विझंदासीं। तव्हांखे ईस्वी नमूने सां ख़बर हुजणु खपे त 1831 खां वठी 1847 ताईं पहिरियों पीर पागारो सैयद सिबतुल्लाह शाह अवल आहे, जंहिं दरगाह जो बुनियाद विधो। अहिड़ी तरह सां जॾहिं पाण ॿिए पीर पागार जी ॻाल्हि था करियूं त उन जो दौरानियो उहो आहे हज़रत अली गौहर शाह, जंहिंखे उर्फ़ आम में असां बंगले धड़ी बि चऊं था, असगर साईं बि चऊं था। शाइरी के हवाले से उनजो तमामु घणो नाम आहे। अहिड़े नमूने सां असगर साईं जो जेको दौरानियो आहे 1831 खां वठी 1847 ताईं। 1847 खां पोइ 1847 खां वठी 1890 ताईं टियों पीर पागारे जो दौरानियो आहे, जेको पीर सैयद हिज़्बुल्लाह शाह, जंहिंखे पाण मसलन धणी बि चऊं था, तख्त धणी बि उनखे चइजे थो, इन जो दौरानियो आहे। पाण जीअं त नंढी उमिरि में जेको आहे सो तख्त ते वेठा हुआ, ऐं 1842 में उनजी पैदाश आहे। जॾहिं पाण गादी नशीन थिया उन वक़्तु उनजी उमिरि 5.5 साल हुई। इन जे करे उन दौर में उन वक़्त जा जेके फ़क़ीर हुआ उन्हनि उन सिस्टम ऐं उन शइ खे अॻिते वधायो। टाइम घटि आहे, इन नमूने सां चवण जो मक़सदु त पीर हिज़्बुल्लाह जो उहो दौर आहे जंहिंमें असांजे फ़र्क़ वारनि फ़क़ीरनि जो बुनियाद पए थो। उन बुनियाद ॾियण जो मक़सदु इहो हुयो त उन दौर में जीअं त पीर सिंह सरदार जी नंढी उमिरि हुई, इन जे करे उन जे संभालण जे लाइ जेके उन वक़्त जा मेन फ़क़ीर हुआ, जंहिंमें ग़ुलाम नबी फ़क़ीर लाड़ वारो, अब्दुल्ला फ़क़ीर मस्त, ग़ुलाम अदर फ़क़ीर लगारी, वॾो वरियां फ़क़ीर इली वारो, ऐं जेको वधीक नालो अचे थो सैयद सुलेमान शाह। त फ़र्क़ वारा फ़क़ीर हुआ जिन पंहिंजे फ़र्क़ जे इन बुनियाद खे अॻिते वधायो। दोस्तों, अहिड़ी तरह सां इहा जेका तहरीक अॻिते वधे थी, तारीख़ अॻिते वधे थी, त पीर हिज़्बुल्लाह जे दौर में अंग्रेज़ सरकार 1843 में हिते अची चुको हो, पर तहां ऐं पाण ख़ुशनसीब आहियूं त सिंध जा माण्हू, सिंध जा जागीरदार, सिंध जा वॾेरा, सिंध जा माण्हू अंग्रेज़नि खां जागीरूं ऐं लक़ब हासिल करण में लॻी विया। पर तव्हां असां ऐं पागारे जो ख़ानदान ख़ुशनसीब आहे जंहिं अंग्रेज़ सरकार जी कान कढी। हिननि माण्हुनि शहीद बच्चू बादशाह जी सरबराही में, शहीद पीर बख्श वसाण और पीरू वज़ीर जी सरबराही में हिक पंहिंजी अंग्रेज़ सरकार के खिलाफ़ हिकिड़ी बुतबाज़ी, हिकिड़ी हुकूमत क़ाइमु करे ॾेखारी त मखी ही मोराणो, ही अछड़ोथर, ही इलाइक़ो, इन में हुननि पंहिंजी अंग्रेज़ सरकार के ललकारियो ऐं अंग्रेज़ सां मुक़ाबिलो करे हुननि पंहिंजी हैसियत क़ाइमु कई। इहो सॼो दौर फ़क़ीरनि जो, मंसूरनि जो तारीख़ सां भरियो पियो आहे। तारीख़ से लिखण वारा माण्हू इन सभिनी खे अॻिते वधाए सघनि था। ऐं ख़ुशनसीब आहियां जो मूंखे इहा सादत हासिल थी आहे त शहीद बच्चू बादशाह, शहीद पीरू वज़ीर खे जेकॾहिं किताब जो कमु आयो आहे, जंहिं ते को किताब मुरतब थियो आहे, त उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे नसीब कयो जो साईं ख़लीफ़े वरिया फ़क़ीर साईं ऐं जमात जे माण्हुनि जे तवसर सां मूं कमु कयो ऐं 2 सालनि में उहो कमु मुकमल थियो ऐं उहो जेको आहे सो किताब छपी तव्हांजे साम्हूं आहे। अहिड़े तरीक़े सां फ़क़ीरनि जूं शहादतूं, मंसूरनि जूं, इहे तमामु वॾा टॉपिक आहिनि, घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर जीअं त टाइम मुख़्तसर आहे, पाण खे अॻिते वधिणो आहे। पाण ख़ासि तौर ते हज़रत पीर साईं सैयद सिबतुल्लाह शाह शहीद
अल मारूफ सूर्य बादशाह जेको कोट धणी जो फर्जंद हो ऐं नवंबर 1921 में पण गादीअ ते वेठा। गादीअ ते वेहण खां पोइ ही 12 साल जो शहजादो अंग्रेज सरकार जी हुकूमत अंग्रेजन चारई पासा फिरी ॾिठो त सिंध जा काफ़ी माण्हू जेके मीर हुआ ओए उन जे जागीरुनि ऐं लक़ब वठण में पूरा हुआ पर पगारो त उनखे